टिनी भावरनि अनेक तरह की वही कठिन तपस्या कई। ध्यान ॾिजो, तपस्या कई आहे जंहिंजो वर्णन नथो थी सघे। उन्हनि जो उग्र तप ॾिसी करे ब्रह्मा जी उन्हनि खे दर्शन ॾिनो। बोलो ब्रह्मा जी महाराज की। प्यारा मां प्रसन्न आया वरदान घुरो। कीन विविध तप तीनों भाई परम उग्र नहीं बरन सुजाई। गयव निकट तब देख विधाता माग हूं बर प्रसन्न में था। मां राजी आया वरदान घुरो। रावण हथ जोड़े वेनती करे चरण पकड़े करे चया त हे जगदीश्वर बुधो, बांदर मनुष्य इन्हनि ॿिनि जातियुनि खे छॾे करे असां कंहिंजे मारे न मरूं, इहो वरदान ॾियो। राक्षस उन जे वश में हा। राक्षसनि जो वॾो राजा हुयो ऐं देवता उन जे भव खां स्वर्ग छॾे वेंदा। चओ हरे राम। त जॾहिं देवता उन जे नाले ते स्वर्ग छॾे वेंदा आहिनि त बचा केरु? प्राणी ऐं मनुष्य। पोइ उन्हनि खां छा जो भउ? त छा थो चए पियो कि ध्यान ॾेई ॿुधजो। हम काहू के मरह न मारे बानर मनुज जाति दुई बारे। केवल इंसान यानी मनुष्य ऐं बानर इन्हनि ॿिनि जातियुनि खे छॾे करे असां कंहिंसां मारण सां बि न मरूं। वरदान जो शिव जी चवनि था त मां ब्रह्मा मिली करे उनखे अहिड़ो वरदान ॾिनो कि एव मस्तु यानी ईअं ई थींदो, तूं वॾो तप कयो आहे। ठीकु आहे, रावण इहो वरदान घुरियो। हाणे नंबर आयो कुंभकर्ण जो। चओ हरे राम। कुंभ यानी छा चइबो आहे? कंहिंखे चइबो आहे? अरे कुंभ कंहिंखे चइबो आहे? मटके खे। कुंभ मटके खे चइबो आहे न। ऐं कर्ण कंहिंखे चइबो आहे? कन्ननि खे, यानी जंहिंजा कन्न ई मटके जे समान। कन्न एतिरा वॾा तॾहिं त नालो कुंभकर्ण पियो। कुंभकर्ण। चओ हरे राम। त जंहिंजा कन्न ई एॾा भारी मटके जे समान हा। एॾो वॾो हुयो आकार प्रकार में, ॾाढो विशाल भयंकर। तॾहिं शिव भगवान चवनि था मां ऐं ब्रह्मा जी मिली करे उनखे वरदान ॾिनो, ए मस्तु ईअं ई थिए, तूं ॾाढो वॾो तप कयो आहे। वरी ब्रह्मा जी कुंभकर्ण वटि आया। उनखे ॾिसी करे हाणे ध्यानु ॾिजो, उनजे मन में वॾो अचरज थियो। अगरि हे दुष्ट रोज भोजन खाईंदो, भोजन छा खाईंदो? नॉनवेज खाईंदो, जानवरनि खे, पशु पक्षी इंसाननि खे मारे खाई वेंदो। अगरि हे दुष्ट रोज आहार कंदो त सॼो संसार ई उजाड़े छॾींदो। हाणे सोचो अकेलो कीअं रहियो हूंदो कुंभकर्ण। चओ हरे राम। अहिड़ो वीचार करे ब्रह्मा जीअ सरस्वती जीअ खे प्रेरणा ॾिनी। बोलो सरस्वती मैया की। ॾिसो सरस्वती माता देवताउनि जा बि कम रास कंदी, राम जी जी बि सेवा कई। सरस्वती माता जो सहारो वरितो कि हिन जी बुद्धि फेरे छॾ। अगरि हे जागंदो न, हिकु राति सुम्हंदो, सॼो ॾींहुं जागंदो त संसार ख़ाली, सभिनि खे पकड़े ईअं भुॻड़नि वांगुरु खाईंदो वेंदो। चओ हरे राम। तंहिंजे करे हिन जी मती वरदान वारी बदिलजी वञे, चाहे कुझु घुरे कुझु। तॾहिं अहिड़ो वीचार करे सरस्वती माता उनजी बुद्धि फेरे छॾी, जंहिंसां उन 6 महीने जी निंड घुरी वरिती। चओ हरे राम। 6 महीने जी निंड, निद्रासन घुरी वरितो। घुरण पियो चाहे कि 6 महीना मां जागा, हिकु राति बसि सुम्हां। असां ईअं ॿुधो आहे। हाणे 6 महीना जेको जागे, हिकु ई राति सुम्हे, पोइ सम्झो छा बचंदो वञे। ऐं जीअं उनजो नंबर आयो, सरस्वती माता बुद्धीअ में वञी वेठसि, ज़बान अहिड़ी उल्टी हलियसि, चई त 6 महीना मां सुम्हां, हिकु ॾींहुं जागा। तथास्तु, ब्रह्मा जी बि देरि कई कोन, मतां न यादि अची वञेसि, गड़बड़ थी वञे। तंहिंजे करे तुरंत ब्रह्मा जी विभीषण वटि विया ऐं चवण लॻा, पुटु वरदान घुर। उन भगवान जे चरण कमलनि में निर्मल निष्काम अनन्य प्रेम घुरियो। कंहिं? अॼु ताईं आहिनि लंका जो राज करे रहे। उहा दिव्य लंका आहे
ये क्रिकेट वारी श्रीलंका कोन्हे मतां इन में वञी ॻोल्हियो। राम जी आया न त पद्म पुराण में लिखियल आहे पुल उहा तोड़े छॾियऊं राम जी। उन्हनि खे ख़बर हुई त कोई न कोई पहुची वेंदा दुष्ट आतंकवादी मुंहिंजे भक्त खे न तंग कनि। अॼु बि वे राज करे रहिया आहिनि। विभीषण महाराज वरदान घुरियो कुझु न, केवल हिकिड़ी भक्ति प्रभुअ जे चरणनि में प्रेम हुजे, भगवान जे चरण कमलनि में निर्मल अनन्य प्रेम जो वरदान घुरियो। गए विभीषण पास पुन कहेउ पुत्र बर मांग, तेहि मांगेउ भगवंत पद कमल अमल अनुराग। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई संतन की जय जय। उन्हें जे वर खे ॾिसी करे ब्रह्मा जी हलिया आया ऐं टई भाउर प्रसन्न थी करे घर वापस आया।